हजरत अली करमुल्लाह वजह जॾहिं दरवाज़े ते आयो अची करे सलाम ॾियण लॻो, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे कम खे बंदि करे ऐं सलाम जो जवाब ॾिनो, वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हीअं जो निहारे त ॾिसे त हज़रत अली करमुल्लाह वजह मुंहिंजे दफ़्तर में राति जो आयो आहे। मरहबा मरहबा, अली साईं खे फरमाई अचो वेहो। जॾहिं पाण भरिसां वेठा पुछा कयूं साईं कीअं अचणु थियो आहे, को ज़ाती मामिलो आहे या हुकूमत जो को मामिलो आहे? पाण फरमाई त मुंहिंजो ज़ाती मामिलो आहे। अॼु इरादो कयुमि दिलि में घर खां निकिरियां त कुझु मशवरो तव्हां सां करणो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा त हज़रत अली पंहिंजे कम सां ज़ाती कम सां मशवरे जे लाइ आयो आहे। उहो ॾीओ जेको ॿरे पियो उनखे फूक ॾेई विसाए छॾे। जॾहिं ॾीओ विसामजी वियो, ऊंदहि थी वई कमरे में, दफ़्तर जे अंदरि ऊंदहि थी वई। हज़रत अली करमुल्लाह वजह पुछे साईं हे छा आहे? मां तव्हां सां मुलाक़ात जे लाइ आयो आहियां, कंहिं मशवरे जे लाइ आयो आहियां ऐं तव्हां ॾीए खे विसाए छॾियो आहे। इहा पोइ गुफ़्तगू कीअं थींदी? हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो चई आए अली 2 मिंट सब्र कर, भरिसां ॿियो ॾीओ रखियो हो, यकदम जेको आहे उनखे रखी करे उनखे ॿारी रोशनी बहाल थी वई। हज़रत अली करमुल्लाह वजह सोचण लॻो त छा सबबु आहे? हे ॾीओ बंदि कयईं, हो ॾीओ जेको हेठि रखियल हुयो उहो ॿारे करे वरी साॻी जाइ ते रखी। ॾीओ त साॻियो आहे, जहिड़ो हो आहे तहिड़ो हे, रोशनी साॻी आहे। पाण पुछई उमर हे छा आहे? चई अली मुंहिंजा भाउ, ही ॾीओ जेको आहे ही सरकारी खज़ाने जो आहे, ही बैतुल माल जे खज़ाने मां हिन जो तेल आयो आहे। ही मां पंहिंजे लाइ इस्तेमाल नथो करे सघां, तॾहिं मां तोखां अहवाल पुछो त तूं पंहिंजे कम जे लाइ आयो आहे या वरी सरकारी कम जे लाइ? जॾहिं तव्हां चयो त ज़ाती कम जे लाइ आयो आहियां त मां उहो ॾीओ विसाए करे पंहिंजे ज़ाती ख़र्च मां जेको ॾीओ ॿारींदो आहियां मां उहो ॾीओ ॿारियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जॾहिं मशवरो ख़तमु थियो, पाण में भाकुर पाए जुदा थिया, उन टाइम में बि पाण में सलाम करे चयूं अस्सलामु अलैकुम, छो त इहा अहल बैत ऐं सहाबा जी सुन्नत आहे, तो असांजे महबूब नबी जी सुन्नत आहे। हिक ॿिए सां मिलो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, वरी जुदा थियो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, कमरे में अचो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, मुलाक़ात करे गुफ्तगू करे जॾहिं फारिग थियो, वापसीअ में उथण जे टाइम ते, अलविदा जे टाइम ते वरी बि तव्हां सलाम ॾियो, छो त सलाम छा आहे? दुआ आहे। अब सलाम छा आहे? ॾाढे चओ अस्सलामु अलैकुम, हो उनखे दुआ थो ॾे तव्हांजे मथां सलामती हुजे, व रहमतुल्लाहि व बरकातुहू, अल्लाह जी रहमत हुजे, अल्लाह जी बरकत हुजे। तव्हां बि उनजे जवाब में वरी चओ वालेकुम अस्सलाम, तव्हांखे बि अल्लाह जी रहमत ऐं बरकत हुजे। इहो सलाम जेको आहे इहो पहिरियों पहिरियों आदम अलैहिस्सलाम ॾिनो आहे, उनखां बाद हर नबियनि जी सुन्नत आहे, उनखां बाद सरदार अंबिया इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, उनखां बाद हज़रत सहाबा इकराम, हज़रत अहल बैत इकराम, औलिया इज़ाम जी सुन्नत आहे। हिन 15वीं सदी जे अंदरि जेकॾहिं को बि माण्हू दिलो जान सां चाहे थो त मां इन सुन्नत ते अमल कयां, उहो हर जॻह ते, चौक ऐं चौराहे ते, बाज़ार ऐं घर में जेको मिले उनखे चए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अब ॻाल्हि सम्झव? हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जे मस्जिद जे भरिसां गुज़रे थो, गुज़रण जे टाइम ते भरिसां जेको घर आहे वो नबी साईं जे चाचे हज़रत अब्बास जो आहे।
रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत अब्बास जो घर भरसा है जॾहिं हज़रत सैयदना उमर जो गुज़र थियो आहे, मथा नेसारो लॻल आहे, परनालो जंहिंखे असां चवंदा आहियूं, नेसारो जेको मींहं जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, उन मां कुझु पाणी ऐं रत जा छेंडा कुझु हेठि किरिया। उन परनाले मां हेठां गुज़र कंहिंजो थियो, सैयदना उमर फारूक जो, जेको वक़्त जो सदर अमीरुल मोमिनीन आहे, उन जे कपड़नि ते कुझु छेंडा किरिया। पाणी बि मिलियल हो, रत बि मिलियल हुयो। कपड़ा पलीत थी पिया, पाण फौरन घर ॾे वापसि थिया, कपड़ा बदिली करे जॾहिं आया, पुछो हे कंहिंजो घर आहे? हालांकि मालूम हुयसि, पर सहाबा किराम बीठा हुया, साईं हे नबी साईं जे चाचे सैयदना अब्बास साईं जो घर आहे। चई दर खड़काए उनखे घुरायो। पाण उते बीठा आहिनि, चई दरवाज़ो खड़काए उनखे घुरायो। दरवाज़ो खड़कायूं, चई हज़रत अब्बास आहे। घर मां आवाज़ आयो, साईं हिते नाहे, ॿाहिरि वियल आहे। हज़रत उमर फारूक फरमायो, साईं हज़रत अब्बास साईं हिते नाहे, थोरो ॿाहिरि वियल आहे। कि घर जे अंदर तहां आवाज़ ॾियो ॿाहिरियां त तहां पर्दो कयो, उमर फारूक अंदर ईंदो। जॾहिं दरवाज़े ते वञी करे सहाबी हिकिड़े आवाज़ ॾिनो त तहां पर्दो कयो, हज़रत उमर घर जे अंदर ईंदो। जॾहिं हुननि पर्दो कयो, पाण दरवाज़ो खुलियो, उन्हनि पर्दे में अंदर हलिया विया, ॾिठो दरवाज़ो खुलियल आहे, पाण अंदर दाख़िल थिया। सहाबा किराम गॾु आहिनि। कि ॾिसो इहो परनालो नेसारो कहिड़ी जॻह ते लॻल आहे। पाण ॾिठो त उहो घिटीअ जे मथां लॻल आहे, मस्जिद शरीफ़ जे बिल्कुलु विच ते, हेॾां घर हेॾां मस्जिद जो दरवाज़ो विच ते घिटी आहे, उन जे मथां लॻल आहे। हज़रत उमर फारूक फरमायो, हज़रत अब्बास हिते नाहे, इन नेसारे खे इन जॻह खां हटाए करे हिन पासे लॻायो, तव्हां त रस्ते जे अचण वञण वारे खे इहा तकलीफ़ न थिए, मथां को पाणी किरे या रत, जीअं हाणे मुंहिंजे मथां पाणी रत किरियो आहे, अलाए छाजो आहे, हाणे इन नेसारे खे मटाए करे हिन पासे लॻ। वक़्त जो सदर बीठो आहे। सहाबा किराम फरमाइनि था, असां देरि कान कई, उन नेसारे खे उतां पटे करे भरिसां ॿी जॻह ते हयोसीं, जीअं उन घिटी मां इहो आज़ार ख़तम थी वञे, इहा तकलीफ़ कंहिंखे न थिए। शाम जो हज़रत अब्बास साईं घर आयो। जीअं जो घर पहुतो त घर वारनि ॿुधायसि, जेके साईं जा अहल बैत हुया, उन्हनि ॿुधायो, साईं ही वाक़ियो थियो आहे, असांखे तूं पर्दो कयो, हज़रत उमर अंदर आयो आहे। कि छाजे लाइ आयो? कि नेसारो मटियल आहे, वधीक मां ख़बर न आहे, मां अंदर हुयसि, नेसारो मटियल आहे। पाण फौरन उते आया आहिनि। काथे आया आहिनि? हज़रत उमर साईं न आया आहिनि, फौरन वक़्त जो काज़ी जेको आहे, मदीने में रखियल काज़ी जेको आहे, उन वटि आया, शिकायत पेश कयूं कि मुंहिंजे घर जो परनालो बिना इजाज़त जे हज़रत उमर साईं जेको अची करे उन हिन जॻह खां पटे हिन जॻह ते लॻरायो आहे, इन जे करे मां इस्तदा पेश थो कयां, उनखे घुरायो ऐं उन खां जवाब तलबी कयो त मुंहिंजे गैर हाज़िरी में इन इहो कमु छो कयो आहे। काज़ी राति ई राति जो अमीरुल मोमिनीन सदर जेको आहे मुल्क जो, हज़रत उमर फारूक खे घुराई, माण्हू मोकिलियईं त उमर खे घुरायो। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ओड़ी माल पेश थियो आहे। जॾहिं साम्हूं पेश थियो त ही उथण जी करे पियो, छो त हे काज़ी आहे, जज आहे, उमर सदर आहे। त पाण उमर फारूक रज़ी अल्लाह ताला उनखे फरमायो, तूं हिन वक़्तु काज़ी आहे, तूं फ़ैसिलो कंदड़ आहे, पंहिंजी कुर्सी ते वेह, मां जवाबदार आहियां, तूं फरियादी आहे। हेॾो हज़रत अब्बास बीठो आहे। ओ गड़ी खैर जा मुसलमानो, इहो गौर सां फ़ैसिलो ॿुधो त इहो फ़ैसिलो कीअं थो थिए। वक़्त जो वज़ीर आज़म सदर सुपा सालार जेको आहे, उहो अंदर कोर्ट में बीठो आहे। साईं जो चाचो हिन पासे बीठो आहे। जॾहिं हुन ॻाल्हि कई, काज़ी चयो, साईं तव्हां पेश कयो। हज़रत अब्बास जी फरमायो, साईं मां घर में कोन हुयसि, हिन मुंहिंजो नेसारो मटायो आहे। छाजे लाइ मटायो?
हजरत उमर फारूक जवाब तो पेश करे, साईं नेसारे जे सामू गुजर थियो, मथा काशे किया है जंहिंमें रतो ऐं पानी हुयो, मुंहिंजा कपड़ा पलीत थिया, उन जे करे मां चयो थी त ॿियो बि अगर गुजर करे को भी मानू तकलीफ़ थींदी तहां वाक़ई मौजूद न हुयो, पर मां इहो नेसारो हुज्जत पे करे, यानी तुंहिंजे मथां हुज्जत करे जीअं हिकु भाई पी थींदी आहे, तहां वाक़ई न हुयो पर मां नेसारो मटायो आहे, इहा मुंहिंजी ग़लती आहे जो तव्हां न हुयो। हिते हज़रत अब्बास वञण लॻो सैयदना फारूक आज़म खे, कि उमर तोखे ख़बर आहे इहो परनालो कंहिं हणायो आहे, इन जगह ते परनालो कंहिं हणायो, इहो कहिड़े वक्त खां लॻल आहे, कि मूंखे ख़बर न आहे। हज़रत अब्बास फरमायो, ओ उमर ॿुधी छॾ, इन परनाले खे मुहम्मद मुस्तफ़ा पाण हणायो आहे। चवनि सुभान अल्लाह जो आवाज़ अचणु खपे। चीन परनाले खे मुंहिंजे साईं पाण हिते हणायो आहे, रब्बे काबा जो कसम आहे, जॾहिं इहे लफ़्ज़ उमर ॿुधा अख मां पाणी आयो आहे, कि अब्बास साईं मूंखे इहा ख़बर कान हुई जो मुंहिंजे साईं पाण हणायो। साहबनि खे फरमाई परे थियो, हू काज़ी वेठो आहे, काज़ी वेठो आहे, अञा जवाब काज़ी नथो ॾे, फतवा बि नथो ॾे। उमर ॿाहिरि निकिरी आयो, कि कोडर काथे आहे, घर पुछई, कोडर खयई, गारो कयई, मिट्टी खयई, उन मिट्टी खे खणी तगारी पाण थो खणे, नौकर आयो आहे। नौकर चयो, साईं हेॾी तकलीफ़ था कयो, इहो मां गारो खणी हला, कि न न मुंहिंजे साईं जो इहो हथनि सां परनालो लॻल आहे, मां उमर खे कहिड़ी ताक़त आहे, मां वॾी ग़लती कई आहे, मां पुछो न आहे। हज़रत अब्बास खे अची हाणे पर्दो कर घर जो, मां परनालो पाण थो हणां। वरी हुन पर्दो करायो आहे, सैयदना उमर गारो कुल्हे ते, अल्लाहु अकबर, तहां चओ था हे मोहब्बत न है, मां इहा ई फतवा ॾियां, छो पैगंबर जे वक़्त में सारो लॻल आहे, तूं उमर छा लाइ पटरायो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा उमर सलाम कयो काज़ी खे, चीतो फ़ैसिलो सही ॾिनो आहे, फ़ैसिले खे लबैक चई करे ऐं पंहिंजी आजिज़ी ज़ाहिर कयई, तकब्बुर न कयई, गुस्सो न कई, पर इहा तुंहिंजी मोहब्बत आहे अहल बैत सां, जो नेसारो पाण आयो थी, पाण हज़रत अब्बास साईं हज़रत उमर खे भाकुर पाए ऐं पेशानी ते चुमी ॾिनई, कि उमर तुंहिंजी हिम्मत खे सलाम आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, हे अहल बैत जी मोहब्बत आहे, उमर जे दिल में मोहब्बत अहल बैत जी सदाई हुई। ता ख़बर आहे, हिकु दफ़े हज़रत उमर मिंबर ते ख़ुतबो पियो ॾे, मथे ॾाके ते वेठो, हज़रत इमाम हुसैन से नंढो आहे, हीअं आयो, जीअं जो आयो, हज़रत उमर साईं खे जीअं भला तुंहिंजो ॾाको आहे, मिंबर तुंहिंजो आहे, ख़ुतबे में अवाम वेठो आहे, निमाज़ी वेठा आहिनि। ओड़ी महिल चवणु लॻो, साईं हज़रत हुसैन साईं चयो, हे तुंहिंजो मिंबर आहे, तूं वेठो आहे मथे। हज़रत उमर लही करे, अबा मुंहिंजो न आहे, तुंहिंजो आहे। खुतबे जे दौरान खुतबो बंदि करे हेठि लही गया, अध सां थो अचे, हुसैन साईं मुंहिंजो न आहे, तुंहिंजो मिंबर आहे। वो पाण खिली करे फरमायो, उमर खुतबो ॾे, खुतबो ॾे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, हे मोहब्बत आहे मुंहिंजे सोणे हुसैन साईं। 2 हथ माण्हू करबला में वठी आयो आहे, घणा बा उनमें 19 आल बैत आहिनि, घणा आल बैत आहिनि, ॾाढे ॻाल्हायो, मां ॿुधण थो चाहियां। 19 आल बैत आहिनि, बक़ाया सहाबा किराम जो औलाद आहे। उन 19 मां अली जो फर्ज़ंद उमर भी आहे, चओ सुभान अल्लाह। अली जो पुटु उमर भी आहे, हसन जो पुटु उस्मान भी आहे, हुसैन जो पुटु अबू बकर भी आहे। अब अहल बैतन पंहिंजा नाला पंहिंजे बच्चन ते रखी करे अबू बकर उमर उस्मान यो ऐलान करे छॾियऊं त असांजा दिलबर आहिनि, इनसां मोहब्बत आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो,
तंहिंजे करे उलमाए देवबंद अहले सुन्नत वल जमात उलमाए देवबंद जाथे अबू बकर उमर उस्मान नाला रखंदा आहिनि उते अली हसन हुसैन मुआविया ज़ैनुल आबिदीन जाफर सादिक इमाम बाकर जेके भी अहल बैत आहिनि जा नाला रखंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो तंहिंजे करे ही जेको अॼु प्रोग्राम रखियो वियो आहे इहो बि शान अहल बैत आहे। जिंदाबाद शेर आया बुलंदा वासा बुलंदा वासा जिंदा है जिंदा है जिंदा है। मुझे अज़ीज़ो भाइरो अहल बैत किराम जो सबक हिकिड़ो ई आहे। अहल बैत किराम जेके करबला जे मैदान में शहीद थिया आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ई सबक आहे त बच्चा कुर्बान कयो अल्लाह जे नाले ते तव्हांजे नाले ते अल्लाह जे रज़ा ख़ातिर। नंढड़ो मासूम अली असगर शहीद थो थिए अवाकान जे लाइ ॻाल्हायो त सही अल्लाह जे राजे लाइ नौजवान 18 सालन जो अली अकबर शहीद थो थिए कंहिंखे राज़ी थो करे अल्लाह खे राज़ी थो करे। हे जेको 72 ॼणा शहीद थिया अल्लाह जे रज़ा ख़ातिर आख़िरी जाम जेको शहादत जो सैयदना इमाम हुसैन पीतो आहे अल्लाह जे रज़ा ख़ातिर। तंहिंजे करे असां तव्हां जेको अमल कयूं अल्लाह जे रज़ा ख़ातिर कयूं। दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांजे अचण ॿुधण खे वेहण खे क़बूल और मंजूर फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।